वक्त में घणो ॾाज वठंदा आहियो। ॾाज जे राज नियाणी लाइक वेठी आहे, ये कत्ती खणा, ये कत्ती खणा, ये टमाटा खणा, ये कमांद खणा, नियाणियूं लाइक वेठियूं, ॿार वेही रहिया, ही कत्तियूं थो खणे। आख़िर अबा कुझु त वठी ॾिबो न त माण्हू खिलंदा। 200 जोड़ा कपड़नि जा, 150 विहाणा, 60 पथरिया, 40 सवड़ूं, 200 रलियूं, 200 जोड़ा कपड़नि जा, हालनि वारो हिंदोरो, गाड़ी रतल खट हालनि वारी, डिनर सेट, टी सेट, रात सेट, सोफा सेट, रूम सेट, सोनो सेट, पोइ ज़ेवर, पोइ ज़ट, पोइ कपड़ा, पोइ लटा, वञो पोइ 150 गाॾियूं, पोइ 18 लाख रुपया जी हाल बुक करायूं। हे सभु जाइज़ कम था करियो। हाँ, पोइ वरी जेको मानी खाई निकिरे त गेट ते बैग रखियो वेठो, हमरा बुक खणियो, 1000 रुपया, याकूब 1500 रुपया, इब्राहिम 2000 रुपया, 2 लाख रुपया तोखे थारी मिली। हाणे इहा जेका थारी मिले थी, आउं तव्हां खां पुछां थो, ख़ुदा कारण मुफ़्त में मिली आहे या इहा वरी तोखे ॾियणी आहे? जे ख़ुदा कारण मिली आहे त पोइ लिखे छाजे लाइ पियो? पोइ लिखे छाजे लाइ बने ते? बसि घणे सुठी ॻाल्हि, ॾिनो पुटु छॾ हलियो वञो। न लिख, माना कर्ज़ पियो वठी, माना पैसनि जो मता वठे पियो न, लिखे पियो न, ये मुफ़्त जा कोन्हे, ये वरी राजन खे ॾियणा आहिनि। पोइ 2 लाख रुपया तो थारी जा वरिता, महीने खां पोइ तूं मरी वए, 2 लाख तो राजन जा रहिजी विया, पोयां छोरा निभागा थिया, राजन खे ॾिनो टको कोन। पोइ जेके शादी में काई तोखे 2 लाख रुपया ॾे विया न, त क़यामत जी गिची मां जॾहिं 2 लाख वठंदा। होटल खोलियो वेठा आहियूं, शादी आहे होटल आहे। शादी करो, सुन्नत जे मुताबिक़ करो। शादी उन में बरकत पवंदी जेका सुन्नत जे मुताबिक़ हुजे। शादी उन में बरकत पवंदी जंहिंमें ख़र्च घटि हुजे। शादी उन में बरकत पवंदी जंहिंमें माई नेक हुजे। ॿुधी छॾियो, रसूल 11 गाॾियूं कयूं, कीअं कयूं, छा हुन जा तरीक़ा असांजे अॻियां कोन्हे? रसूल जूं 4 नियाणियूं हुयूं, रसूल 4 नियाणियूं पढ़ायूं, छा कीअं शादी कई? ओ बिनी जानन जो सरदार जी नियाणी खातून जन्नत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा, हसन हुसैन जी अम्मा आजी जी घरवारी। क़यामत जो ऐलान थींदो त जेके मैदान महशर में बिठायो सभु अखियूं पूरियो, अखियूं बंदि कयो, मुस्तफ़ा जी नियाणी फातिमा जी सवारी थी मटे। उनखे रसूल ॾाढो कहिड़ो ॾिनो आहे? कपड़नि जो जोड़ो, हिकिड़ी खट, हिकिड़ो बिस्तरो, हिकिड़ी चादर, हिकिड़ो जंड वठी ॾे। जंड वाला नियाणी खे जंड वठी ॾे, ॾाज में त ख़बर पए। 2 दिला ठिकर जा, 2 मशकूं पाणी भरण जूं, बिनी जहान जे सरदार जी नियाणी जो ॾाज बि गॾु थी, हिकिड़ो जोड़ो कपड़नि जो। सभई सॼी नानी वारा कन था वठनि टोटल इन इसराफ में। ऐं इसराफ वॾो गुनाह अथव। बुराई में ख़र्च थिए, जेकॾहिं पैसो बुराई में ख़र्च थो थिए त कबीरो गुनाह आहे। पर जेकॾहिं मुबाह कम में इसराफ थो थिए त बि गुनाह आहे, न करणु घुरिजे। पर चूंकि मुबाह आहे, इन करे गुंजाइश आहे, पर इन खां बि वधणु घुरिजे।